खैरपुर लगे यूनियन काउंसिल शादी शहीद यूसी चेयरमैन फ़कीर शेर अली डेथो जी अगवानी में बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे ला दरगाह लोंग फ़कीर खां खैरपुर रैली कढ़ी वई। तफ़सील मूजिब यूसी शादी शहीद जी चेयरमैन फ़कीर शेर अली डेथो, वाइस चेयरमैन शहजादो खान, धारेजो काउंसिलर इरफान अली हाले पोटो जी अगवानी में 14 सुजुकियूं, 18 वेगनू, 24 कार, 3 कार ऐं 100 मोटरसाइकिलुनि जी रैली हज़ारनि जी तइदाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन वर्कर जी आला पंहिंजी पार्टी ला कायदे बिलावल भुट्टो जी इस्तक़बाल पुरजोश नारनि ऐं धुल शहनाइनि सां दरगाह लोंग फ़कीर खां मुमताज़ ग्राउंड खैरपुर पहुता। उन खां अॻु में यूसी शादी शहीद जे चेयरमैन फ़कीर शेर अली डेथो ॻाल्हाईंदे चयो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो जा निहायती थोरा आहियूं जिन असांखे ज़िले खैरपुर अचण लाइ टाइम ॾिनो। इंशाअल्लाह 8 फ़रवरी ते टपे पे ठप्पा, तीर पे ठप्पा हूंदा, जंग झर ऐं जीअ भुट्टे जा नारा हूंदा, मुखालिफ़नि जूं वायूं बताल थी वेंदियूं। इन मौक़े ते दीदार कटोहर फ़कीर ज़ाकिर हुसैन रिंद, आशिक़ अली मेहराणी, वडरो मौलादाद, धारेजो फ़कीर नादिर हुसैन रिंद, इरफान अली हाले पोटो, शौकत नईम, सुमरो मीर हुसैन कटोहर, खावंद ॾिनो धारेजो ऐं ॿिया हज़ारनि जी तादाद में कारकुन रैली में गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।